कीमती ॻाल्हि आहे। माना ख़बर पई त रिसालत ऐं शरीअत फ़ाइदो तॾहिं ॾींदी जॾहिं इन नबीअ जी कयल तबलीग जी उजरत अदा कयूं, वरना शरीअत उन जे लाइ फ़ाइदेमंद नाहे जेको नबी करीम खे कारे रिसालत जी उजरत अदा न करे। शान नुज़ूल आयत आहे, वही आई, तवज्जो मुरे कयो, ॾिसो मां तमामु अहम पैगाम पे थो ॾियां। वही आई के कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, और रसूल जेका कारे रिसालत जी उजरत ॾियण आया थी, इन्हनि खे चओ अगरि ॾियण चाहियो था त हुकूमत न, सोन न, चांदी न, ये तहां जूं आफ़रों न। अल्लाह फरमा तो चाहे अगर मुझे रसूल के ॾियण था चाहियो तो कुर्बा जी मवद्दत जो सवाल करे। माना नबी करीम जे रिसालत जी उजरत चाहे कुर्बा जी मवद्दत, या मवद्दत चाहे कुर्बा चाहे, बस ये ॿ लफ़्ज़ समझी वियो। मजलिस जो मक़सद आहे हिकु मरहूमा जी शिफ़ा, उन जे लाइ गॾु थियां। इन जे लाइ अहम पॉइंट आहे जेका पेश कंदो। नबी करीम जी रिसालत जी उजरत आहे मवद्दत कुर्बा। लफ़्ज़ ॿ आहिनि, हिकु मवद्दत, ॿियो लफ़्ज़ ॻाल्हायो बाबा, अल्लाह साईं ज़ुबान ॾिनी अथव, ओताक में केॾी ड्राड़ हणंदा हो, हिते ॻाल्हायो ताकि क़ब्र में कमु अचे। लफ़्ज़ ॿ आहिनि कारे रिसालत जा, मवद्दत कुर्बा। मवद्दत छा आहे, कुर्बा छा आहे, थोरी तवज्जो कजो। हिकिड़ी सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद। अचो साईं, वरी बि हिकिड़ी बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। मवद्दत मोहब्बत जी आख़िरी क़िस्म। मोहब्बत माना चाहत। घणा क़िस्मनि मोहब्बत जा। मुअर्रिख़ ऐं मुअल्लिम ऐं मुदरिस ऐं आरिफ़ ऐं वली लिखनि था त मोहब्बत जा 5 क़िस्मनि। पहिरियों क़िस्म आहे मोहब्बत, ॿियो क़िस्म आहे उन्स, माना मोहब्बत खां जेको आला आहे, बुलंद आहे, वो उन्स आहे, जंहिं मां असां तव्हांजो नालो ठहियो इंसान। इंसान उन्स मां इश्तिकाक आहे, यानी चाहत। वो इंसान ई न आहे जंहिंमें चाहत न हुजे, जंहिंमां ज़मानो बेज़ार हुजे या जेको ॿियनि खां बेज़ार हुजे, वो जानवर आहे, इंसान न आहे। पहिरियों क़िस्म इन मोहब्बत, इन खां आला क़िस्म उन्स। इन उन्स खां बि अञा 3 आला क़िस्म आहिनि। टियों क़िस्म आहे शुगुफ़। इन शुगुफ़ खां बि अञा बुलंद ऐं आला क़िस्म जो चाहत आहे इश्क। ये ना आहे हर कंहिंजे वस जी ॻाल्हि थोड़ी आहे त इश्क हुजे। थोड़ो बेज़ार कयो। जॾहिं ज़ुलेखा खे यूसुफ सां इश्क थियो ऐं सहेलनि ताना ॾिनसि त लफ़्ज़ इहो चई, चए भले चओ तव्हां मुंहिंजो यूसुफ ॾिठो जो न आहे। इश्क। चौथों क़िस्म आहे इश्क। आख़िरी मोहब्बत जो क़िस्म आहे मवद्दत। मिसाल थो ॾियां, हिते ई हाणे ओसी ताईं तव्हां हितां न वेंदव जेसी ताईं दुआ न थींदी। थोड़ो बेदार थियो। हाणे तव्हां हिते जॾहिं आया हो त दुआ खां अॻु में तव्हां न वेंदव, छो त आया ई दुआ घुरण हो। हाणे हिते अचण वारनि जी मर्ज़ी न हलंदी। फारसी जो मुहावरो आहे कि आमदन बे इरादे रफ्तन बे इजाज़े। जेसी ताईं हे बानी दुआ न घुरंदा तेसी ताईं मेहमान न वेंदा। माना मर्ज़ी तुंहिंजी न, अॼु मर्ज़ी बानी जी हलंदी। थोड़ो बेदार थी।
मर्जी कंहिंजी हलंदी बानीअ जी हलंदी माना उसी ताईं वेहंदासीं 4 बजे दुआ है 5 थी वञनि तब 6 थी वञनि छो त मर्जी उन जी हलंदी जंहिं वटि आयाऊं जेको अॼु हिन तॾे जो बानी आहे पोइ अल्लाह फरमाए थो त ए रसूल जेके इन कायनात में तोखे कारे रिसालत जी उजरत ॾियण आया आहिनि उन्हनि जी मवद्दत जो सवाल करेन माना ख़बर पई त मवद्दत उन चाहत जो नालो आहे जन खे अल्लाह हिन कायनात जो मेज़बान बणाए मोकिलियो आहे मर्ज़ी उन जी हलंदी थोड़ो थोड़ो मवद्दत माना जिते तव्हां असांजी मर्ज़ी न हले जान ते माल ते इहा मवद्दत आहे अचो मवद्दत मोहब्बत जी आखिरी किस्म मसलो हल कुर्बा छाए ॾींहं अहिड़ा हलनि था तंहिंजे लाइ इहा आयत पढ़ियमि ते रसूल इन्हनि खे चओ त अगरि ॾियण था चाहियो त पोइ कुर्बा जी मवद्दत कुर्बा छाए इल्म लुगत अरब में कुर्बा इसमें तस्गीर मुअन्नस जो सीगो आए रसूल इन्हनि खां अगर उजरत रिसालत वठण तो चाहे तो उन औरत उन मस्तूर उन खातून जी मवद्दत घुरी न जेका इन कायनात में सभनी खां वधीक तुझे करीब आए थोड़ो थोड़ो बेदार रसूल रसूल कारे रिसालत जी उजरत ते छाए एक खातून जी थोड़ो गालायो एक औरत जी एक निसा जी मवद्दत जो सवाल करें केड़ी औरत है जेका इन जमाने में सबनी खां वधीक रसूल जे करीब हुजे अज खबर पई त रसूल छो चयो हुयो कि अल फातिमा तो बज़अतुम मिन्नी फातिमा मुहम्मद जो हिस्सो आए फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो आए जेको जेको माया उन वजूद जो हिस्सो फातिमा है पो बुधायो इंसाफ सा तमाजे मथे ते अगर कुरान रखूं तो फातिमा का वधिक का अजीज औरत है और इन औरत जी मवद्दत जो सवाल करें माना खबर पई तेन कायनात में शरीयत ऐं दीन फायदो उन खे दींदो जंहिं जी मवद्दत ऐं मोहब्बत ऐं इश्क हूंदी फातिमा सा माना अगर कब्र ऐं हशर सुठो चाहियूं था तो पोइ रसूल जी धी खे राज़ी करणो पवंदो सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अचो हिकड़ो नुक्तो अल्लाह इन जहान के जोड़ियो छो है कायनात अल्लाह छो ठाई है जोड़ियो इन जे लाइ थई के कुन तो कंजन थोड़ो तवज्जो कजो डाडो डाडो अहम नुक्तो पे तो दिया कुन तो कंजन मखफियन फअहबबतु अन उरिफ मा अल्लाह के लिकल खजानो हम हिन कायनात जे जोड़ जो मकसद खिलकत जो मकसद लिकल खजानो फअहबबतु अन उरिफ चाहम त मां सुना तो वना माना खबर पई त कायनात जी खिलकत जो मकसद मारिफत इलाही आहे मुझे मुस्लिम को पहिरियां खुदावंद मुताल जी वहदानियत बेहतरीन अंदाज में खिताब करे वयो माना कायनात जी खिलकत जो हदफ ततमो नतीजो समर अल्लाह जी मारिफत खुदा जी मारिफत माना खबर पई त जैसी तई अल्लाह जी मारिफत हासिल न कंदासी त खिलकत जो मकसद हदफ पो अल्लाह पांजी मारिफत किए कराई खुदावंद मुताल जी जात जिस्मो जिस्मानियत का पाक की खबर पवे तो खुदा किया इन्हें किया जी जात जे लाए खुदा फरमाए तो फखलकतुल खल्क मां एक मखसूस मखलूक पैदा कई
थोड़ो 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 पैदा दियो मां अल्लाह पंहिंजी मारिफत जे लाइ हिकु मखसूस मखलूक पैदा कई नबी करीम वटि आयासीं या रसूल अल्लाह उहा कहिड़ी मखलूक आहे जंहिंखे अल्लाह जी मारिफत जो ज़रियो सम्झूं उनखां पुछूं त ख़ुदा छा आहे नबी फरमाए थो अव्वलो मा ख़लक़ अल्लाहु नूरी सभिनी खां पहिरियां अल्लाह जेका मखलूक पैदा कई उहो मुहम्मद जो नूर आहे थोड़ो 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 पैदा मां मुस्तफ़ा जो नूर है छो चई अव्वल मा खलक अल्लाह नूरी बशर अंधेरे कोठे में बंद कयूं त उनके चिराग जी जरूरत पवंदी थोड़ो थोड़ो बेदार थियो नबी करीम फरमायो अव्वल मा खलक अल्लाह नूरी मुझे नूर के इन जे लाइ ख़ल्क़ कयई तो मुहम्मद जे नूर जी रोशनी में का शय लिकंदी न थोड़ो थोड़ो बेदार थियो माना जैसी तई रसूल जो यो चिराग रोशन रहंदो सोजर रहंदो हर शय नुमाया हुंदी नूर रिसालत में तो माना खबर पई त अल्लाह के समझण खां पहिरियां रसूल के समझण खपे ना थोड़ो बेदार थियो हिन शामियाने में वेठा हूं नबी करीम जी मारिफत लाजिम आहे ओसी तई अल्लाह समझ में न ईंदो जेसी तई नबी वट न हलऊं एक चादर जे हेठा जने मुस्तफा आयो आसमान जी मखलूक पुछण लगी वमन तहतल खुद किसा खुदाया ने चादर जे हेठा केर इन चादर जे हेठा केर हन जने खातून जन्नत जी चादर पाए नबी करीम सुतो मौला अली उन सां गड आयो हसनैन करीमैन आया बीबी फातिमा तो ज़हरा सलाम अलैहा इन चादर में आया पंजतने पाक जने गड थिया शिया सुन्नी तवारीख में हदीस किस्सा मौजूद आए आसमान जा मलाइक पुछण लगा वमन तल किस्सा खुदाया इन चादर जेठा केर हन खुदा चवे हन जिब्रील रोज वही खणी वींदो आ सुञाणे नथे त केर आहे थोड़ो 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 बेदार थियो ए फलाए को रोज इन घर जी चक्की हलाइंदा हो इन खातून जी तस्वीर पढ़ंदा हो हसनैन जा झूला हलाइंदा हो जन्नत जा ताम खणी वींदा हो रोज आम तो रफ्ता इन दरवाजे ते सुञाणो नथा मलाइकन ते खुदाया जने जुदा जुदा हुंदान त समझ ईंदी आ ही मोहम्मद आ ही अली आ ही हसनैनन ही फातिमा है अज बुदा ते पंज जो गड प्यान त खबर कोन थी पवे तिन मा मोहम्मद केड़ो अली केड़वा अल्लाह जे तरफ का आवाज आयो होम फातिमा हाने इन जो तारुफ याद सब फातिमा है माना अल्लाह जी मारिफत जो जरियो मुस्तफा मुस्तफा जी मारिफत जो जरियो फातिमा इल्म मंतिक फलसफे वाला बयान था खैर के तसलसुल रिसालत हसबी हुजे या नसबी जेके लफ्ज़न जा अदब जा आदि आयो नबी करीम जी ज़ात नसबी हुजे या हसबी रसूल जो किरदार दिसणो हुजेव या रसूल जी औलाद दिसणी हुजेव त रसूल जे हसबी ऐं नसबी तसलसुल ऐं इस्तिमारार जो नालो फातिमा ज़हरा है थोड़ो बस थोड़ो इते वाज़े कंदो वञा रसूल जो किरदार दिसण चाहियो था तब फातिमा रसूल जी औलाद दिसण था चाहियो तब फातिमा कायनात जी कुंड कुर्छ में जेकी बि तव्हां खे सैयद नज़र अचनि था इन्हनि जे सर ते क़ुरान रखो तव्हांजो सैयद सां सॾायो कंहिंजे करे चवंदा फातिमा जे करे क़ब्र ऐं हशर में अंजाम उन जो भलो निकिरंदो जेको गुमराह न थिए मुझे यो जुमलो याद रखिजो मजल अजो की तारीखी मजलिस के आखिरी जुमलो गुमराह न थींदो त तव्हां जो अंजाम यार गालायो अंजाम
भलो थींदो न जेको गुमराह न थे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो वक्त आखिर वसीयत कंदे तो जेके गुमराही का बचण चाहो था अचो मां रसूल एक वसीयत कयो थो वञाव अगर मुझे इन आखिरी फरमान ते अमल कयो तो मुझे वञण खां पोइ तव्हां गुमराह न थींदो। कहिड़ी वसीयत कयई कि इन्नी तारिकुन फीकुम सकलैन किताब अल्लाह व इतरतियो अहल बैती इन तमस्सक्तुम बिहिमा लन तज़िल्लू बअदी अबदा। मां तहां वटि ब वज़नी शयूं छॾियो थो वञा, हिकु क़ुरान ॿियो अहल बैत। अगर इन्हनि जे दामन सां मुतमस्सक पाण खे रखियो लन तज़िल्लू अबदी, मुंहिंजे वञण खां बाद तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदो। पोइ जे आक़िबत भली था चाहियो त पोइ क़ुरान ऐं अहल बैत खे अपनायो। जेको इन जे दामन सां मुतमस्सक रहियो उहो ई कामयाब आ। जंहिं जहान में मरहूमा वई आ उते सरदारी हितां जे हुक्मराननि जी नाहे। उन जहान जा हुक्मरान उहे आहिनि जंहिंजे लाइ मोहम्मद चयो आहे कि अल हसनो वल हुसैनो सैयद शबाब अहलल जन्ना, ऐं औरतनि में चई कि अल फातिमतु सैयदत निसाइल आलमीन, फातिमा जन्नत जे औरतनि जी सरदार। जॾहिं वसंदी ही जॾहिं इहो वजूद आबाद हुयो त दरवाज़े ज़हरा ते आसमान जा मलाइक पिनण ईंदा। रोवण वारो जॾहिं इहा ज़हरा उजड़ी वई न अध अध रात जो बाबे जे मज़ार ते अची चे थी बाबा तुंहिंजे दुख में मदीने वारा रोवण बि नथा ॾियनि। हाय उजाड़ी वई हाय। वॾो मार्फत वारो जुमिलो आहे। साईं बख्शली चए थो उजड़ी या उजाड़ी वई। अहिड़ी उजाड़ी वई मूं वटि जुमिलो न आहे। 18 सालनि जी उम्र में ज़हरा जी चेल झुकी वई, सिर जा वार रंग बदलाए वया। ॾिस मूॾे पोरो जा सॼे हथ सां ज़हरा तस्बीह पढ़ी न सघंदी। एॾो मोहम्मद जे वञण खां पोइ उम्मत ज़ुल्म कयो जो हिन ख़ानदान में ॿ बीबियूं अजीब गुज़रियूं आहिनि। अगर ही रिवायत तव्हां सम्झी पियो त मूंखे वधीक मसाए पढ़ण जी ज़रूरत न पई। हिन ख़ानदान में 2 बीबियूं सैयदज़ादियूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जन हर इबादत जे मुसले ते दुआ घुरी इलाही अजल वफ़ाती, खुदाया मूंखे जल्दी मौत ॾे। हिकु नबी जी धी ज़हरा रोई पियो आहे, सैयद को वेठो आहे त माफ़ कजे करे। हिकड़ी ॿी बीबी आहे जेका क़ैद खाने में करबला ॾे मोह करे 4 सालनि जी ॿुढड़ी बतूल चवंदी बाबा आ जाॾे तूं वियो आहे ओॾे वठी ओ बाबा जॾहिं खां वठी तूं जुदा थियो आहे न मां सकीना सुती न आहियां। ओ मोमिनो माफ़ कजो जुमिलो ॾुखियो आहे। मौरख़ लिखे तो सकीना छो न सुती, रोई रोई चए पई बाबा हिननि पहरेदार बिहारिया आहिनि, हुननि जे हथनि में ताज़ियाना आहिनि। उन्हनि खे हुकुम आहे जॾहिं ज़ैनब ऐं सकीना जी अख अख सां मिले न हिननि खे ताज़ियाना हणी जाॻायो। ये 2 बीबियूं अज़ीम गुज़रियूं आहिनि जन पंहिंजे मौत जी दुआ घुरी। रोवण वारो करबला जी लुट ऐं ज़ुल्म तव्हांजे साम्हूं आहे। मारियो मदीने में बि वियो, मारियो करबला में बि वियो। थोड़ो जुमिलो ॾुखियो आहे माफ़ कजो। मारियो मदीने में बि वियो, मारियो करबला में बि वियो। मदीने में जॾहिं मारियो वियो त मासूम ॿारनि जे साम्हूं माउ खे मारियो वियो। जॾहिं करबला में मारियो वियो त मारुनि जे साम्हूं मासूम ॿार कुटियो वियो। जुमिलो थोड़ो ॾुखियो आहे बर्दाश्त कजो। शल मदीने में ज़ुल्म न थे हा त करबला बि न थे हा। जे मदीने में कंहिं घर के बाह न अचे हा त करबला में खेमा न सड़न। अल्लाह अकबर।
हिन कायनात में टे सैयदजादियूं अहिड़ियूं गुज़रियूं जन जी उम्र नगी वार सुफ़ैद थी विया। कमर झुकी वई हलंदियूं ईअं हुयूं जी ज़ईफ़ कमज़ोर औरत घुमंदी। रोवण वारो नबी जे वञण खां बाद हिकु मर्तबा मुंहिंजो अली घर मोटियो। साइण फरमाईंदी अली मुंहिंजी भरिसां वे मां तोसां कुझु ॻाल्हायां। जी मुझो अली साइण जे पासे में वेठो आ। साइण अजीब जुमलो चयो आ जेके अज़ादार वेठा हो। रोई चेदी अली 9 साल जिंदगी जा तुझे घर में गुजारन। अगर काई तुझी खिदमत में कमी रही वही हुजे तो माफ कजो। अली फरमाए तो ज़हरा केड़ियों गालियों थी करें। ज़हरा तो मुझे घर में एड़ी खिदमत कया जो मां तुझा एहसान लाहे नथो सगा। एहसान जी गाल आई मुझी साइण फरमाईंदी अली जे लाइण तो चाहे तो मुखे पंहिंजे हथन सां गुस्ल ॾिजो। इते हिकिड़ो जुमिलो चवंदो हलां माफ़ कजो। अदा अनवर ऐं मुरीद हुसैन जी जॾहिं अम्मा गुज़ारे वई हूंदी न उनखे मस्तूरात गुस्ल ॾिनो हूंदो। पर साइण केड़ी थी वसीयत करे या अली गुस्ल तू ॾिजाए। चवंदा जॾहिं वसीयत मुताबिक़ हसनैन जे बाबे ज़हरा के गुस्ल ॾियण शुरू कयो एडो को मुस्तफ़ा जी उम्मत साइण के मारियो हो। अंधेरे में अली कोशिश ॾाढी कई चोलो लाया। जिए जख्म ता चोलो हटाइण जी कोशिश पियो करे खाली चोलो न ज़हरा जे हडन ता मांस पियो लाए। ज़हरा जा लब हलाया अली मुखे न चोले में दफनाए। मां बाबे के दानी दम बाबा जन के पर तू ॾई आयो ऐं तुझूं वसीयतूं भुलाए। साईं लुकमान न गाल इया कोने जॾहिं ज़हरा जा लब हलिया न अली रोई फरमाए तो फिज़ा हिकु चराग खणी आ। ज़हरा जो चोलो नथो लहे और रोमण वारो जॾहिं गुस्ल वारी जाए ते चराग आयो रोशनी जो थी छा ॾिसे ज़हरा जो पूरो जिस्म ज़ख्मी। चेहरे ता जो चादर हटाए साइण जो रुखसार जख्मी। हथ सा जो चादर हटाए साइण जूं आंगनियूं जख्मी। मुझी साइण फरमाईंदी अली मुझी बी वसीयत कफन पान ॾिजाए। बस आखिरी जुमला तो पढ़ा या अली मुझो जनाज़ो रात जो खण जा। जुमलो त ही कीमती या अली मुझे जनाज़े में उन्हन के न अचण ॾिजा जन मुखे नंढड़ी औलाद जे साम्हूं चमाटू हयूं। अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लबिन यनक़लिबून। अखियूं साफ़ करे मरहुमा जी दराजात जी बुलंदीअ जे लाइ हिकु मरतबा सूरत अलहम्द 3 मरतबा सूरत इखलास जी तिलावत कंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। या महमूद बिहक़्क़ि मुहम्मदिन या अअला बिहक़्क़ि अली या फ़ातिरो बिहक़्क़ि फ़ातिमत ज़हरा या मुहसिनो बिहक़्क़िल हसन या क़दीम अल एहसान बिहक़्क़िल हुसैन। खुदाया तुके वास्ता मोहम्मद आले मोहम्मद खुसूसन शुहदाए करबला जी इज़्ज़त व अज़मत जो मुझा मौला अदा अनवर वारा ने मुरीद हुसैन जी अमर जा दर्जा बुलंद फरमा। जेतरो एहतमाम उन जी बख्शिश ऐं मग़फ़िरत जे लाइ कयो वियो आहे पंहिंजी दरबार में क़बूल फरमा। ये सॼो इंतज़ाम मजलिस अज़ा न्याज़ सूरे यासीन जूं तिलावतूं 20 ख़त्म क़ुरान 5 सिपारा मुझा मौला तुके वास्ता मोहम्मद आल मोहम्मद मोमिनीन जो हिन जाइ ते वेही करे सलवातूं नारा ज़िक्र अहल बैत असांजो करण तव्हांजो ॿुधण हदियो कयूं था सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे उन जे हथारां मरहूमा जी रूह ते ईसाल फरमा। मुझा मौला मरहूमा के सैयदा ज़हरा जे कनीज़न में शुमार फरमा। मुझा मौला जन्नतुल फिरदौस अता फरमाएस सदके मोहम्मद व आल मोहम्मद। मुझा मौला नूर अहल बैत सां उनजी क़ब्र खे मुनव्वर फरमा। दिहाड़े महशर जे मुझा मौला उनखे लिवाउल हम्द जी छां नसीब कजाएं हौज़ कौसर नसीब कजाएं। मुझा मौला अज सब है असां मुल्तमिस आहियूं त मोमना ही तुंहिंजे दीन सां ताल्लुक़ हुयस। मुझा मौला अहल बैत जे मञण वारी ही उनजी बख्शिश फरमा। मुझा मौला सालिहीन मोमिनीन व मोमिनात में शुमार फरमाएस। मुझा मौला जेके बि सब मोमिन हिन मजलिस में महफ़िल में तशरीफ़ रखन था इन्हनि सभिनी जूं नेक दुआऊं इबादतूं पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। मुझा मौला तुके वास्ता मोहम्मद व आल मोहम्मद जो दुनिया ऐं आख़िरत जे हर मुसीबत खां असांखे महफूज़ फरमा। हक़ जे वाली इमाम महदी जे ज़ुहूर में ताजील फरमा। अदा जन जो है कयल एहतमाम इंतज़ाम पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। मुझा मौला तुके वास्ता मोहम्मद व आल मोहम्मद जो हिननि हथनि खे ख़ाली दरबार मां न मोटाए जा। मुझा मौला तुके वास्ता मोहम्मद व आल मोहम्मद जो साईं जन जो एहतमाम असांजी दुआ क़बूल फरमा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।